ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। कराची ओभर खां अब्दुल गफ़ार भुट्टो जी रिपोर्ट मुताबिक़ कराची जे इलाइक़े अब्दुल्ला शाह ग़ाज़ी ॻोठ पंखड़ी चौक रोड ते वाटर एंड सिवरेज जे अमलदारनि जी नाअहली सबबि गुज़िरियल 15 ॾींहनि खां पाणीअ जी लाइन लीकेज थियण सबबि ग़ाज़ी ॻोठ पंखड़ी चौक मेन रोड चप्पल सन सिटी शहीद मखदूम बिलाल रोड ते पानी बीहण ख़िलाफ़ सिंध तरक्की पसंद पार्टी कराची ओभर जे सॾ ते मरकज़ी अॻवान ख़ैर मोहम्मद मक्सी कराची ओभर जे अॻवान ग़ुलाम अली बुलेदीअ जे अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे सफूरा टाउन ऐं वाटर बोर्ड इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरनि एसडीपी अॻवान नादर मक्सी, रियाद हुसैन जलबाणी, अली नवाज़ पंवर, अली बख्श लाशारी, मंठा चांडियो, ज़ीशान भट्टी, औरंगज़ेब कोराई, रमज़ान गबोल, इमरान पालारी ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सफूरा टाउन इंतज़ामिया अवामी मसइलनि जे ध्यानु ॾियण बजाए करप्शन जी बाज़ार गरम करे छॾी आहे। तरक़ियाती कम कराइण, अवामी मसइला हल करण बजाए जाली बिलनि ज़रिए सरकारी बजेट हड़प कई वई वञे। हुननि वधीक चयो त गुज़िरियल 15 ॾींहनि खां अब्दुल्ला शाह ग़ाज़ी ॻोठ वटां मिठे पाणी जी वॾी लाइन लीक थी आहे, जंहिं सबबि इलाइक़ो ॿोॾि जो मंज़र पेश करे रहियो आहे, जंहिं करे शहरियुनि जो उतां गुज़रणु मुश्किल थी वियो आहे। हुननि सूबाई वज़ीर बल्दियात ऐं मेयर कराची खां तुर्त नोटिस वठी मसइलो हल करण जो मुतालिबो कयो आहे।